नाज़रीन, मिर्ज़ापुर वेझो घर पंहिंजा में पुलिस ॻोठ ते चढ़ाई कंदे औरतुनि ऐं ॿारनि ते मुबैना तशद्दुद खां पोइ 3 ॻोठाणनि खे खंभे वई आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे वसीम सोलंगी। जी वसीम, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, मिर्ज़ापुर वेझो शरीफ खरोस थाणे जी हद में एसएचओ बादल पंवर जी अॻवानी में थाणे जी पुलिस अटाला साण करे घर पंहिंजा में खरोस बिरादरी जे घरनि ते चढ़ाई कई, सर्च ऑपरेशन कई। पुलिस घरनि में दाख़िल थी करे बिछल 2 मोटरसाइकिलियूं ऐं 20 खां मथे ढोर काए वई, जॾहिं त पुलिस गुलाम हुसैन वलद हाजी खान खरोस समेत 3 ॼणनि खे खंभे खणी गुम करे छॾियो। पुलिस जो मौसम ॿारनि ऐं औरतुनि मथां तशद्दुद कयो वियो, जंहिंमें हिकु औरत मिसमात लाल ख़ातून ज़ख़्मी थी पई। उन सिलसिले में औरतुनि जो पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। औरतुनि मीडिया आॾो धाईंदे चयो त पुलिस अहलकार ज़बरदस्ती कननि मां सोन जूं वालियूं पिणु लाहे विया आहिनि। हिननि वधीक चयो त पुलिस बिना जवाब घरनि में दाख़िल थी करे रिश्वत लाइ तंग कयो। न ॾियण सां ज़मीन ते कमु कंदड़ 3 ॼणनि खे खंभे खणी गुम आहे। मुतासिर जो एसएसपी शिकारपुर खां वठण जो मुतालबो आहे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां एसएचओ बादल पंवर मौक़िफ़ ॾियण खां इनकार कंदे फ़ोन बंदि करे छॾी। जी वसीम, अवां जी महिरबानी।